बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलामु अलैकुम। वेरी गुड मॉर्निंग। वीकेंड विद आवाज़ में सबा अबरो तव्हां सभिनी खे भली कार करे थी। मूंखे उमेद आहे ऐं अल्लाह खां दुआ बि आहे त तव्हां हमेशह ख़ुशबाश खिलंदा मुस्कुराईंदा रहो हिन नई सुबुह जी तरह, नए ॾींहं जी तरह। ऐं मूं सां गॾु मुंहिंजा होस्ट, मुंहिंजा साथी हमेशह जीअं मौजूदु हूंदा आहिनि ऐं अॼु बि मौजूदु आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, आऊं जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ एहसन ऐं अमी ॾिसो पिया आवाज़ टीवीअ जी ख़ूबसूरत स्क्रीन ते ख़ूबसूरत प्रोग्राम वीकेंड विद आवाज़। दोस्तो, इन उमेद सां त जिते बि हूंदो हमेशह ख़ुशबाश ऐं आबाद हूंदो। मौला कंदो त हर नओं उभरंदड़ सिज अव्हां लाइ ख़ुशियुनि जो पैगाम खणी ईंदो। दोस्त, इहे ई मेला मतल हूंदा, कुर्ब जूं कचहरियूं क़ाइमु हूंदियूं, चल न को ॾुख अव्हां जे वेझो ईंदो। दोस्त, ॾुखनि खां हूंदो कोहे कोहे दूर ऐं ॾुख हूंदा अव्हां खां कोहे कोहे दूर, पंहिंजनि सां गॾु ऐं परामनि खां हूंदो दूर। दोस्तो, दुआ ॾाढी ड्रिगी थी वेंदी आहे, पर इहा ॻाल्हि मां भरपूर अहसास सां चई सघां थो त अॼु जे हिन ज़माने में को माण्हू हिक ॿिए खे कुझु ॾेई कोन थो सघे। जीअं सभु अव्हां खे बि ख़बर आहे त आउं सम्झां थो असांजा नाज़रीन इहो त ज़रूरु लहनि त असां उन्हनि खे घटि में घटि दिलि सां दुआ त ॾियूं। ऐं दुआ अगामण जी का बि घड़ी न हुजे थी, कंहिं बि घड़ीअ में का बि दुआ अगाम जी सघिजे थी। मौला फरमाए थो त तव्हां बाबा मूंखां दुआऊं घुरंदा रहो, आऊं अव्हां जूं दुआऊं अगामण वारो आहियां, आऊं अव्हां जूं दुआऊं क़बूल करण वारो आहियां। पर उन पैर, उन लम्हे, उन वक़्तु, उन शइ जो इंतज़ारु त करियो। इंतज़ारी बेक़रारीअ खां पोइ जॾहिं उहा शइ मिली वञे उनजो मज़ो लुत्फ़ अलॻि हूंदो आहे। सो बहरहाल आऊं भरपूर अहसास कंदे पंहिंजे साथी मेज़बान सबा अबड़ो साहिबा इन्हनि जा बि पाण ज़रूरु कमेंट्स ॿुधंदासीं। बिल्कुलु सही तव्हां चयो, दुआ जे लाइ एंड प्रे जेकी आहे, प्रेज फ्री फॉर ऑल एंड इट्स ऑल रेमेडी, जेकी हिकिड़ी अहिड़ी सुठी रेमेडी आहे फॉर ऑल। ऐं कॾहिं बि करे था सघूं, दुआ हुजे, असांजी इस्लाम में जेके बि असांजे लाइ फ़र्ज़ रखिया विया आहिनि उहे हुजनि त इहे फ्री ऑफ कॉस्ट आहिनि ऐं फ्री फॉर ऑल आहिनि। ऐं असां कहिड़े वक़्तु बि कंहिंखे बि दुआ ॾेई था सघूं। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां हिन में ज़रूरु एड कंदी हलंदमि। अगरि असीं दुआ ॾियूं था या कंहिंखे मुस्कुराए ॾिसूं था, खिली ॾिसूं था, त उहो बि सदका जारी आहे। असांजे इस्लाम में खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जीअं रस्ते तां पथर हटाइण खे बि सदका जारिया चयो वियो आहे। नंढियूं नंढियूं शयूं सवाबु हासिल करण लाइ या ॿिए खे ख़ुशि करण लाइ या वरी पंहिंजे पाण खे मुतमइन करण लाइ ऐं ख़ुशि करण लाइ बि असीं करे सघूं था। जीअं मां हाणे पाण खे ख़ुशि करण लाइ हिकिड़ी शइ, हिकिड़ी जेका मुंहिंजी रेमेडी आहे, ईअं खणी चओ या मुंहिंजी खणी आदत थी वई आहे, इहा खणी चओ त मां इम्तियाज़ जो शेर ज़रूरु ॿुधंदी आहियां। ऐं मूंखे हिकिड़ी आदत थी वई आहे, हिकिड़ी मुंहिंजी हैबिट ठही वई आहे त अगरि जेसिताईं इम्तियाज़ मूंखे पंहिंजी शेरो शाइरी न ॿुधाईंदो त शायदि मुंहिंजे प्रोग्राम जी जेकी स्टार्टिंग आहे उहा थोड़ी किथे न किथे धीमे रहिजी वेंदी, किथे मुरझाइजी न वञा। सो इन जे करे इम्तियाज़ खां मां फरमाइश कंदमि त का शाइरी। नाज़रीन, आऊं अव्हांखे ॿुधायां त मां थोरो तजसुस में पइजी वियुसि, छाकाणि त सबा जी आदत आहे सेट ते टिकटॉक न ठाहे, मज़ो ई कोन ईंदो, प्रोग्राम थींदो ई कोन, ऐं माहौल माना सिंगारबो ई कोन न, ख़ुशबू ई न ईंदी। त अॼु प्रोग्राम आहे सो बि मॉर्निंग शो केरु करण वारी आहे, सबा अबड़ो। हिते माना उन्हनि जा टहक न हुजनि। बहरहाल आऊं फरमाइश भला कीअं इन्हनि जी फरमाइश खां मना करे सघां थो। सो जीअं अॼुकल्ह जो ज़मानो ॾाढो महांगो थी वियो आहे ऐं माण्हू मटिजी विया आहिनि, इन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। पर इन माण्हूअ जे मटिजण ते हिकिड़े शाइर चयो आहे त का घड़ी जंहिंसां गॾिजी न घारीअ सां, का घड़ी जंहिंसां गॾिजी न घारीअ सां, पंहिंजी ज़िंदगी तहे मथां आहे वारीअ सां। वाह साईं, वाह वाह साईं वाह। इनखे शाइर खे दाद ॾियां थो, आऊं पंहिंजो पाण खे कोन थो ॾियां। चए थो का घड़ी जंहिंसां गॾिजी न घारीअ सां, पंहिंजी ज़िंदगी तंहिं मथां आहे वारीअ सां, ॻाल्हि उन जे दिलि ते ॿुॾी ऐं तरी, ॻाल्हि उन जे दिलि ते ॿुॾी ऐं तरी, पंहिंजे दिलि जी ॿेड़ी ईअं हुई उकारीअ सां। वाह वाह इम्तियाज़। तुंहिंजे बारे में कंहिंखां पुछण बि मनो आहे, तुंहिंजे बारे में कंहिंखां पुछण बि मनो आहे, पंहिंजी शाम बस हुई ईअं गुज़ारीअ सां। वाह वाह। चए थो तूं मिलण खां अॻे ई जुदा थी वई, तूं मिलण खां अॻे ई जुदा थी वई, हुई मल्हाई न का ईद ॾियारीअ सां। वाह। छा थो चए सबा? तूं मिलण खां अॻे ई जुदा थी वई, हुई मल्हाई न का ईद ॾियारीअ सां,
बेवफ़ाउनि में मता तोखे को ॻणे, बेवफ़ाउनि में मता तोखे को ॻणे, ज़िक्र जीअं हो छिड़ियो ॻाल्हि टारीअ सां। वाह वाह साईं माना कमाल करे छॾियो। कमाल कमाल। दिलि वरी बि त तंहिंखां ई दवा थी घुरे, दिलि वरी बि त तंहिंखां ई दवा थी घुरे, जंहिंजे पोयां हयाती आहे ॻारीअ सां। हुन बि मुर्की हथ सेकिया वरी, हुन बि मुर्की हथ सेकिया वरी, हुई हमेशह जीअं दिलि जो ॿारीअ सां। का घड़ी जंहिंसां गॾिजी नगारीअ सां, पंहिंजी हयाती तंहिं मथां आहे वारीअ सां। वाह इम्तियाज़, बेहतरीन शायरी, बेहतरीन चूंड। हा बस ही ॻाल्हि ईअं आहे जो हिन शाइर बि कमाल कयो आहे। हिन महांगाईअ जे ज़माने में, हसरतुनि जे ज़माने में, बेवफ़ाउनि जे ज़माने में, ऐं हिक ॿिए खां माण्हू परे थी वञनि था, बेवफ़ाऊं कनि था, वक़्तु हूंदे बि हिक ॿिए खे वक़्तु कोन था ॾियनि, ऐं इंसाननि जूं तक़ाज़ाऊं उमीदूं बि हिन वक़्तु हिक ॿिए खां वधी वियूं आहिनि। उन्हनि खे मद्देनज़र रखंदे बेवफ़ाईअ जी शक्ल में, बेवफ़ाईअ जे सिंफ़ में हिन शाइरी जोड़ी आहे, जेका जोड़ जक बीहक आहे, लफ़्ज़नि जी चूंड आहे। रदीफ़ सां काफ़ियो, काफ़िय सां रदीफ़ मिलायो त सो कमाल आहे। बहरहाल आऊं सब आबड़ो साहिब के ज़रूरु मौक़ो ॾींदुसि, हू ज़रूरु ॻाल्हाइनि। जी तमामु तमामु सुठी शाइरी, तमामु सुठे लफ़्ज़नि जी चूंड। अच्छा, शाइरनि खे मज़ा ईंदी आहे लफ़्ज़नि जी चूंड करण, ऐं कीअं शाइरीअ खे सहेड़ींदा आहिनि ऐं वरी सलीक़े सां उनखे असांजे साम्हूं पेश कंदा आहिनि, ऐं असांखे वरी उहा दिलि वटां गुज़री वेंदी आहे, असांजे दिमाग़ खे क्लिक थी वेंदी आहे त हा इहो माहौल हले पियो। जॾहिं असीं शादुलती भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरी ॿुधंदा आहियूं या वरी पढ़ंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे त हू अॼोको शाइर आहे, इनक़लाबी शाइर आहे, ऐं असां सां गॾु वेही असांखे ॿुधाए रहियो आहे हालात, ऐं असांखे ख़बर पइजी रही आहे त गुज़िरियल ॾींहुं छा थियो ऐं ईंदड़ वक़्त में असां सां या असांजी दुनिया में, असांजे माहौल में, मुआशरे में कहिड़ी तब्दीली अचण वारी आहे। ईअं ई अॼुकल्ह जा जेके नई टहीअ जा शाइर आहिनि, या थोरा सा बैक हलिया वञूं त उन्हनि जी शाइरी बि लाजवाब आहे, जंहिंजो कोई मिसाल ई नथो मिले। हर शाइर पंहिंजो मट पाण आहे, पर जेको इम्तियाज़ जेके अॼु शाइरी ॿुधाई आहे, इन सां कुझु रिलेटेड मां तव्हां खां पुछणु चाहियां थी, छा एक्सपेक्टेशन इंसान जो अॼुकल्ह वधी वियूं आहिनि या घटिजी वियूं आहिनि? वधी वियूं आहिनि त छो, ऐं अगरि घटिजी वियूं आहिनि त बि छो? सभ ॻाल्हि ईअं आहे त अॼुकल्ह उमीदूं घटिजनि थियूं। पहिरियां छाकाणि त पाण उन ज़माने जी ॻाल्हि करियूं, 20 साल पहिरियां जॾहिं पाण नंढड़ा हूंदा हुआसीं त उन वक़्तु मेट्स मोहबत, प्यार, प्रीत, सिक, उकीर जो अमल जारी हूंदो हो। हिक ॿिए जा हमदर्द हूंदा हुआसीं, बिलख़ुसूस ॾुख जी घड़ीअ में या ख़ुशीअ जी घड़ीअ में। ऐं उन वक़्तु एतिरी महांगाई बि कोन हुई, एतिरियूं हसरतूं बि कोन हुयूं, ऐं एतिरी डुक ड्रोड़ हिक ॿिए सां मुक़ाबिलो करण वारो तजसुस बि कोन हो। हिन वक़्तु आऊं चई सघां थो त हसरतुनि जे बजाए असांजे अंदर में जेको बुग़्ज़ अची वियो आहे त यार मुंहिंजो पाड़े वारो अगरि एतिरी तरक़ी करे थो त छो हिकु त आऊं ख़ुशि कोन थींदुसि। आऊं पंहिंजी ॻाल्हि न पियो करियां, आऊं मिसाल पियो ॾियां। आऊं हमेशह कोशिशि कंदो आहियां त ॿियनि जी ख़ुशीअ में तव्हां ख़ुशि थींदव त पोइ अव्हांखे ख़ुशी मिलंदी। साॻियो ई मिसाल ईअं आहे, जॾहिं तव्हां कंहिं बि माण्हूअ जी काज में शामिलु थींदव त पोइ उहे बि अव्हांजे काज में शामिलु थींदा। मतिलबु ही गिव एंड टेक जो सिलसिलो आहे। बहरहाल जेका ॻाल्हि सबा साहिबा खां पुछी आहे उहा इहा आहे सबा त हसरतूं वधण जे करे असां पंहिंजी ज़िंदगी में एतिरा मगन मनमस्त थी विया आहियूं, परेशान थी विया आहियूं जो असां खां निंड बि विसरी थी वञे। असीं चाहियूं था त यार निंड खे कंप्रोमाइज़ कजे, पर किथे न किथे कंहिं न कंहिं तरीक़े से जजो नाणो कमाइजे, उन जा मुख़्तलिफ़ ज़राए ॻोल्हजनि, तलाश कजनि ताकी असां जल्द में अमीर थी वञूं। पहिरियां इहा हसरत कोन हूंदी हुई, इहा डुक डोड़ तेज़ ज़िंदगी कोन हूंदी हुई, असांजा ड्रामाई अंदाज़ कोन हूंदा, असांजे अंदरि सचाई हूंदी, असां माण्हुनि खे आसरा कोन ॾींदा हुआसीं। हिन वक़्तु आसरो ॾींदा आहियूं, हा दोस्त इहो जेको कमु अव्हां चयो सो थी वेंदो, पर उहो थींदो कोन आहे। चवण जो मक़सदु आहे सोशल मीडिया जे करे, तेज़ ज़िंदगीअ जे करे, महांगाईअ जे करे, सोशल मीडिया ते जेको माण्हू पंहिंजूं तस्वीरूं, वीडियोज़ ऐं पंहिंजो मालियात शेयर कनि था त पोइ ॿिया माण्हू हसरतुनि जे करे मायूस थियनि था ऐं हू चाहिनि था त यार इहा ज़िंदगी असां वटि छो कोन आहे। पोइ वरी मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कनि था, माण्हुनि सां दोखो बि कनि था, माण्हुनि खे आसरा बि ॾियनि था, ऐं पंहिंजो पाण सां बि कूड़ कॾहिं कॾहिं ॻाल्हाइनि था त यार हीउ जेको कमु आहे त ग़लति, पर आउं सही पियो करियां छाकाणि त नाणो अचिणो आहे।
सो वेरी शॉर्ट चवण जो मक़सदु आहे हसरतूं वधण जे करे माण्हुनि जूं उमेदूं हिक ॿिए खां घटिजी। हा बिल्कुलु ईअं ई आहे, छो त पहिरें जे ज़माने जी जीअं तव्हां ॻाल्हि कई इम्तियाज़, त मां बि हिन में कुझु ऐड कंदमि। ऐं उहो इहो आहे त जेतिरो हूंदो हुयो उन में इंसानु ख़ुशि रहंदो हुयो ऐं वधीक जी असीं न घुर्ज असांखे हुई, न असीं ॻोल्हींदा हुआसीं कुझु त असांखे हीअ बि शइ मिली वञे, न उन शइ जी तलाश में निकिरी पवंदा हुआसीं त जीअं असांजो वक़्तु बि ज़ाया थी वञे ऐं असां वटि अॻियां हली कुझु बचे बि न ऐं असांजी ज़िंदगी बि ख़तमु थी वञे। अॼुकल्ह जी जेका दौड़ आहे या वरी सोशल मीडिया जो ज़मानो आहे, हिक ॿिए खे जेको ॾेखारण जो ज़मानो आहे ऐं शो करण जो ज़मानो आहे, यानी कि असां थोरी शइ असां वटि आहे ऐं असीं हुनखे घणो करे पेश कयूं था, इन सां ॿिए जूं फीलिंग्स बि हर्ट थियनि थियूं ऐं उन खां पोइ जेकी असांजी इमेज ॿियनि जे अॻियां ठहे थी त शायदि असां मां जेके एक्सपेक्टेशन माण्हुनि खे हुजनि उहे बि घटिजी वञनि थियूं, त न हीअ मुंहिंजे मयार ते पूरी नथी लहे या पूरो नथो लहे, या मां हिनखे छा चई सघां थो, मां त हिन जे अॻियां कुझु आहियां ई न। तो इन जे करे बि रिश्ता शायदि कमज़ोर थियनि पिया ऐं असांजा ख़ासि करे तव्हां पाड़े वारनि जी ॻाल्हि कई, मां वेझनि मिटनि माइटनि जी ॻाल्हि कंदमि त उहे असां सां कॉन्टेक्ट छॾे ॾियनि था या वरी असीं उन्हनि सां कॉन्टेक्ट छॾे ॾियूं था, छो त असां वटि वक़्तु न आहे। असीं कुझु हासिलु करण जी डोड़ में एतिरो अॻियां निकिरी विया आहियूं जो असांखे ख़बर नथी पवे त असीं किथे हिन वक़्तु बीठा आहियूं, छा असीं विञाए चुका आहियूं, या वरी अॻियां असां वटि जेको कुझु आहे शायदि इन खां वधीक हासिल त थी वेंदो पर नुक़सान केतिरा थींदा इहा असांखे ख़बर ई न आहे। बिल्कुलु ईअं आहे। ऐं जिते अवां ॻाल्हि कई त असीं मसरूफ़ हूंदा आहियूं, डुक डोड़ में हूंदा आहियूं, पर इन में कुझु हिकिड़ी ॿी बि हक़ीक़त अथव। उहा हक़ीक़त इहा आहे त अॼुकल्ह महांगाई तमामु घणी वधी वई आहे। महांगाई वधण जे करे इंसान जूं ज़िमेदारियूं बि वधी वियूं आहिनि। जॾहिं ज़िमेदारी वधे थी त पोइ हू हमेशह चाहींदो आहे त मां पंहिंजनि घर वारनि जो, पंहिंजे ख़ानदान जूं ज़िमेदारियूं भरपूर तरीक़े सां निभायां, फ़र्ज़ बि निभायां। इन करे हुनखे 8 कलाक जी जाइ ते 12 कलाक में नौकिरी करणी पए थी ऐं उन वक़्तु वाक़ई वक़्तु घटि हुजे थो, उन ते बि को ॾोह कोन आहे। बहरहाल नाज़रीन, प्रोग्राम जारी सारी आहे, अवां सां मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। अवां खे वञिणो केॾांहुं बि कोन आहे, रहणो आहे असां सां गॾु। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। अगेन वेलकम बैक इन वीकेंड विद आवाज़। ऐं नाज़रीन, हाणे असीं ॻाल्हि कंदासीं AI जी। AI ज़ाहिर आहे तरक़ी में आहे ऐं हर रोज़ असीं उन में नवाण ॾिसूं पिया ऐं नवाण मूंखे गुज़िरियल ॾींहं बि नज़र आई जेका आहे रोबोटिक जी नवाण। असांजे पाकिस्तान में रोबोट कमु करनि पिया ऐं असीं बार बार उन्हनि खे TV ते ॾिसूं पिया, कुझु क्लिप्स वायरल थियनि पिया। गुज़िरियल ॾींहुं जेको क्लिप वायरल थियो आहे त रोबोट मानी सर्व कंदे नज़र अचे पियो होटल में ऐं पाकिस्तान में उहो होटल मौजूदु आहे। ॾिसी करे तरक़ी ख़ुशी बि थी ऐं थ्रो AI एॾो कमु कयो वञे पियो, जेमिनाई असांजी मदद करे पई, असांजी ChatGPT मदद करे पई, सॼो कुझु इंटरनेट सां अॼुकल्ह कनेक्ट आहे इम्तियाज़। ऐं इंटरनेट खां सवाइ AI खां सवाइ ख़ासि करे अॼुकल्ह इंसानु पाण खे फील थो करे त ॼण असीं अधूरा आहियूं, असांजो को कमु अधूरो रहिजी वियो आहे। ऐं गुज़िरियल ॾींहुं मां हिकु ॿी बि क्लिप ॾिठी जंहिंमें कंहिंखां पुछियो वियो, कुझु इंटरव्यूज़ वरिता पिया वञनि नौजवाननि खां ऐं मुस्तक़बिल जा जेके मेमार नौजवान असीं चऊं उन्हनि खां, ऐं कुझु वरी 80s या 90s जे माण्हुनि खां बि इंटरव्यूज़ वरिता विया। उन्हनि खां पुछियो वियो त अगरि तव्हांखे का शइ मालूम करणी हुजे त तव्हां कंहिंखां कंदा आहियो अॼुकल्ह जे दौर में मालूम, या तव्हां डायरेक्ट गूगल ते वेंदा आहियो या तव्हां AI खां मालूम कंदा आहियो। त तव्हांखे ख़बर हूंदी बि त केतिरनि ई माण्हुनि इहो जवाबु ॾिनो त हाणे असीं मदद वठंदा आहियूं त AI खां वठंदा आहियूं, असां गूगल ते न आहियूं वेंदा, ChatGPT असांजी मदद कंदी आहे ऐं AI मदद कंदी आहे। हाणे ईअं आहे त पाकिस्तान में बि खोड़ सारा कोर्सिस हुकूमत जे तरफ़ां, पाकिस्तान गवर्नमेंट जे तरफ़ां, सिंध हुकूमत जे तरफ़ां बि कोर्सिस कराया वञनि पिया त जीअं असांजो नौजवान बेरोज़गार न थिए, असांजो नौजवान कुझु क्रिएटिव माइंड रखण वारा जेके नौजवान आहिनि उहे कुझु सिखी वठनि ऐं पंहिंजो बिज़नेस बि स्टार्ट कनि। इन ई वसीले सां फ्री कोर्सिस जेके कराया वञनि था, जेमिनाई प्लस AI जा नवां कोर्सिस हिन वक़्तु फ्री ऑफ कॉस्ट कराया वेंदा पाकिस्तान में, सिंध में, ऐं सर्टिफिकेशन बि उन्हनि खे ॾिनी वेंदी। ऐं इन जो मक़सदु इहो आहे त $3 अरब जो जेको एक्सपोर्ट आहे, बिज़नेस आहे, उहो पाकिस्तान में वधाइणो आहे इम्तियाज़। बिल्कुलु ईअं आहे नाज़रीन, कल्ह पाकिस्तान ऐं गूगल जे विच में MOU साइन थियो आहे ऐं उन MOU में इहा शइ ज़ेर निगरानी कई वई आहे त उन्हनि जेके पाकिस्तान जा नौजवान आहिनि उन्हनि खे AI प्लस ऐं उन खां अलावा जेमिनाई जा फ्री
कोर्सेस भी कराया वेंदा ऐं सर्टिफिकेट भी कराया वेंदा। इन जो मक़सदु इहो हो त ईंदड़ 2030 में मतिलबु ठीक 4 सालनि में असांखे IT एक्सपोर्ट खे 30 अरब डॉलर्स ताईं पहुचाइणी आहे। जी। न सिर्फ़ इते ॻाल्हि ख़तम थिए थी पर AI जा चैट बोट्स भी तैयार कया वेंदा ऐं पाकिस्तान जे अंदरि गूगल जी हिकिड़ी कंपनी पिणु ठाही वेंदी ऐं उन कंपनीअ में AI जा अहिड़ा टूल्स ठाहिया वेंदा जंहिंजे ज़रिए असीं फसलनि जी निगरानी भी करे सघूं था जी। ऐं उन्हनि जे वाधारे जो बि असां काथो लॻाए सघूं था। बहरहाल इहा तमामु घणी ख़ुशि आहिनि ॻाल्हि आहे। इन टॉपिक ते ॻाल्हाइण लाइ असां वटि IT एक्सपर्ट मौजूदु आहिनि, पाण फ्रीलांसर आहिनि, राइटर आहिनि, जर्नलिस्ट आहिनि। सायरा बटाडा खे असीं पंहिंजे प्रोग्राम में वीडियो कॉल के जरिए वेलकम कंदासीं ऐं उन्हनि खां पुछंदासीं त इहो अमल कीअं है। सायरा, हम आपको शो में वेलकम करते हैं। यस, थैंक यू। अच्छा सायरा, जी 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 यस सायरा, मैं आपसे ये पूछना चाहूंगा कि कल माशाल्लाह बड़ी अच्छी पेशरफ्त हुई है। आपको खुद ये आइडिया हो गया होगा कि कितनी खुश आइन बात है हमारे इस मुल्क के लिए और बिलखुसूस नौजवानों के लिए। आप क्या समझती हैं गूगल और पाकिस्तान के बीच में जो MOU साइन हुआ है, इस MOU के जरिए हमारी मईशत में कितना इंक्रीज आ सकता है और कितनी खुश आइन बात है? प्लीज। ये तो बहुत ही खुशाइन बात है क्योंकि देखिए हुकूमत का यही पर्सपेक्टिव है, उनका विजन बहुत बड़ा है इस पूरे इनिशिएटिव के पीछे कि देखिए 2030 तक उनको IT एक्सपोर्ट्स को अराउंड $30 बिलियन जी नाज़रीन, बिल्कुल अवां ॻाल्हि ॿुधो पिया आसीं। अप्रॉक्सिमेटली ऑफिसेज हैं गूगल के और अभी ये पाकिस्तान होने जा रहा है जो कि यूथ के लिए इतना अच्छा है कि इनोवेशन को प्रमोट करेगा। जी बिल्कुल सही। अच्छा सायरा साहिबा, आपसे मैं ये जरूर पूछना चाहूंगी कि ये जो AI और जेमिनी के प्लस कोर्सेज करवाए जा रहे हैं, क्या इसके लिए जरूरी है कि AI की बेसिक नॉलेज हर किसी को होनी चाहिए या बेसिक से ही स्टार्ट कर सकते हैं हम इसको? ये एग्जैक्टली बेसिक से स्टार्ट कर सकते हैं और ये तो बहुत ही अच्छी बात है कि उनको फ्री आपको मिल रहा है कि जो गूगल जेमिनी है और नोटबुक LM है। बेसिकली सबको यहाँ पर ChatGPT के बारे में तो नॉलेज है बिकॉज इट इज़ वेरी कॉमनली यूज, लेकिन गूगल जेमिनी और नोटबुक LM के थ्रू ये आपको बेसिक जो AI स्किल्स है उससे लेकर एक्सपर्टीज तक पहुँचा सकते हैं। बिल्कुल ठीक। सायरा, आप जैसे कि आप एकेडमीज में भी आप उसको भी रन कर रही हैं और आपका खासा एक्सपीरियंस भी है, इस वक्त क्या समझती हैं जिस तरह हमारे नौजवान IT फ्रीलांसिंग को बहुत संजीदा ले रहे हैं और बड़ी अच्छी हैंडसम अमाउंट अर्न कर रहे हैं, इसी तरीके से गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान भी इतना ही संजीदगी से इस चीज को ले रही है या उसमें और ज्यादा पेशरफ्त की जरूरत है? गवर्नमेंट तो बहुत संजीदगी से ले रही है, तभी उसने इस तरह का इनिशिएटिव किया है कि सिर्फ हम हम सिर्फ AI के कंज्यूमर्स नहीं बन रहे बल्कि हम उनको एक्सपोर्ट भी करने लगेंगे इंशाल्लाह। जिस तरह से जो ये इस तरह के इनिशिएटिव्स हो रहे हैं तो इस तरह यूथ को जो है नाज़रीन, बिल्कुल नवी ॻाल्हि ॿुधो पिया, पाण IT जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं पिया ऐं सिग्नल ड्रॉप हुजण जे करे असांजी ॻाल्हि कट थिए पई। पर अच्छा सायरा, मुझे ये बताइए कि हम सुनते थे कि यार कंप्यूटर की जो फील्ड है वो बड़ी टेक्निकल फील्ड है, बोरिंग फील्ड है, बच्चे जल्दी से बोर हो जाते हैं क्योंकि उसमें कुछ ऐसी हैपनिंग नहीं होती, सिर्फ कोड्स पे ही हम लोग खेल रहे होते हैं। लेकिन क्योंकि आप अकेडमीज को भी देख रही हैं तो आप क्या कहना चाहेंगी, बच्चों का इंटरेस्ट लेवल कितना है और उनके अंदर कितनी एक्सपर्टीज है? बच्चे तो बहुत एंजॉय कर रहे होते हैं, स्पेशली जो पहले ट्रेडिशनल टीचिंग होती थी कि टीचर्स लेक्चर्स डिलीवर कर रहे हैं और बच्चे पैसिवली ले रहे हैं लेक्चर्स, कंटेंट डिलीवरी हो रही है। इससे तो अब तो बहुत ही जो AI के मैथ प्लेटफॉर्म्स हैं, गेमिंग्स हैं, तो बच्चे बहुत इंजॉय करते हैं प्लेफुल और गेम के थ्रू लर्निंग। इनफैक्ट दे लाइक टू डू हैंड्स ऑन।
एज कम्पेयर टू जो पैसिवली डिलीवर हो रहा है। ट्रेडिशनल अप्रोच थी वो हमारी शिफ्ट हो गई है टूवर्ड्स टीचर्स आर द फैसिलिटेटर्स वेयर चिल्ड्रन आर एंजॉइंग इट। और मैं तो ये समझती हूँ कि अगर ये प्रोग्राम्स यूनिवर्सिटी के साथ और स्कूल्स के साथ ये अंडर रिजर्व एरियाज तक भी इफेक्टिवली पहुंच जाए तो एक स्टूडेंट जो रिसोर्सेज अफोर्ड भी नहीं कर सकते तो वो भी वर्ल्ड क्लास टेक्नोलॉजी सीख सकते हैं, राइट? बिल्कुल ठीक। सही। अच्छा सायरा, मुझे ये बताइए, आपको ये तो आइडिया है पाकिस्तान के अंदर इन्फ्लेशन बहुत ज़्यादा है और इतनी हमारी जो मईशत है वो मुस्तहकम नहीं है और इसलिए बहुत ज़्यादा नौजवान परेशान भी होते हैं, घरेलू ख़वातीन और मर्द हजरात जिम्मेदारियों से परेशान होते हैं। आप क्या समझती हैं, बेसिक कोर्सेज से हम एक अच्छी अर्निंग की स्टार्ट भी ले सकते हैं? बिल्कुल ले सकते हैं। बेसिक समझ। कोर्सेज के थ्रू जो है उन लोगों को एक्सपोजर मिलेगा और जाहिर सी बात है वो फिर उनका कॉन्फिडेंस डेवलप हो जाएगा कि नहीं वी कैन डू इट। और जैसे देखिए आप पाकिस्तान की सबसे बड़ी स्ट्रेंथ हमारी यंग पॉपुलेशन है, तो अगर हम ये यूथ को स्किल्स, टेक्नोलॉजी और ग्लोबल प्लेटफॉर्म्स तक एक्सेस दे दें तो फिर तो ये यूथ, पाकिस्तान की यूथ जो है वो बिगेस्ट इकोनॉमिक स्ट्रेंथ बन जाएगी और बन सकती है। सही सही। सायरा साहिबा, हम एआई के बारे में सुनते रहते हैं, हम उससे बात भी करते हैं और काफ़ी चीज़ें हम सीख भी रहे हैं। इसके अलावा हमारे पास चैट जीपीटी भी है। अब आ गया है, आपने बताया कि जैसे गूगल जेमिनाई को सीखना, पढ़ना क्यों ज़रूरी है यूथ को, क्या कहेंगी आप? जेमिनाई चैट जीपीटी की तरह ही एआई प्लेटफॉर्म है, बस उसका थोड़ा सा उसकी कोडिंग्स अलग हैं और उसकी जो है प्रॉम्प्ट जनरेशन थोड़ी सी डिफरेंट है, बट जी कोर्सेज मुख्तलिफ बारे में नहीं पता है। जेमिनाई कैन टर्न योर कंटेंट इनटू वीडियोस एंड इट कैन जनरेट योर प्रेजेंटेशंस। जैसे प्रीवियसली हम लोग पावर पॉइंट प्रेजेंटेशंस में कितना टाइम लगाते थे, मोर देन हाफ एन आवर तो लगता ही था, बट अब जेमिनाई का आपको पूरा प्रॉपर पावर पॉइंट प्रेजेंटेशन बना के दे देते हैं इनफैक्ट। और उसके साथ डिफरेंट प्लगइन्स भी ऐड ऑन हो जाते हैं, जैसे कैनवा भी दूसरे एआई प्लगइन्स हैं, तो इसके थ्रू हमारा काम जो है ना वो बहुत ईजी हो जाता है। अच्छा सायरा साहबा, ये बताएं कि ये जो कोर्सेज हैं, अगर ये कोर्सेज हमारी यूथ करती है, हमारे नौजवान करते हैं और कंप्लीट करते हैं, पार्टिसिपेंट्स को इसके बाद फील्ड में कितनी अपॉर्चुनिटीज मिल सकती हैं? क्या हमारे पास ऐसे प्लेटफॉर्म्स हैं जहां हम जाके ये कोर्सेज कंप्लीट करके सर्टिफिकेट लेके कमा सकते हैं? बिल्कुल कमा सकते हैं। फ्रीलांसिंग के थ्रू आप ग्लोबल क्लाइंट्स को ले सकते हैं जिसमें आप डॉलर के मतलब आप पीकेआर के बजाय डॉलर्स में अर्निंग कर सकते हैं और हमारी यूथ पॉपुलेशन में रहकर भी इंटरनेशनल क्लाइंट्स के लिए हम काम कर सकते हैं। जैसे डिफरेंट प्लेटफॉर्म्स है, फाइवर है, अपवर्क है और भी बहुत सारे, अब तो बहुत लिंक्डइन है। लिंक्डइन के थ्रू हम जो है वो कंटेंट क्रिएशन कर सकते हैं, ग्लोबल क्लाइंट्स ले सकते हैं और डिजिटल स्किल्स हमारे फ्रीलांसिंग के लिए जो है वो एक ह्यूज अपॉर्चुनिटी है। और मैं तो कहती हूँ ये वाला जो इनिशिएटिव है तो वो बहुत ज़्यादा डोर्स ओपन कर रहा है बेसिक लाइक वेरियस अपॉर्चुनिटीज़ के लिए और बहुत सारी जॉब्स भी क्रिएट करेगा ऑब्वियसली और ग्लोबल डिजिटलाइजेशन को प्रमोट करेगा। यानी कि आईटी कनेक्ट अगर हम इससे करते हैं और हो भी रही है और ज़्यादा होनी भी है, तो क्या समझती हैं कि कितना हम आगे बढ़ सकते हैं? पाकिस्तान कितना आगे बढ़ सकता है? हमारी यूथ कहाँ तक पहुँच सकती है? यूथ तो जी नाज़िन, सिग्नल्स आईटी के हवाले से गाल थे की जरूरत नहीं है। एआई और टेक्नोलॉजी की स्किल्स इतनी इनफ है कि इसके थ्रू यंग जो लोग हैं वो नए स्टार्टअप्स बना सकते हैं, एप्स बना सकते हैं, डिजिटल बिजनेस को प्रमोट कर सकते हैं। आई थिंक व्हाट एल्स यू वांट देन। बिल्कुल ठीक। अच्छा सायरा, मुझे ये बताइए, हम अगर 10-20 साल पहले चले जाएं तो हमारे जो पेरेंट्स थे वो बच्चों की सिर्फ एजुकेशन पे, जो टेक्स्ट एजुकेशन है उन पे ही इन्हिसार भी करते थे, फोकस करते थे। लेकिन बीइंग इन एजुकेशनिस्ट, आईटी एक्सपर्ट और एकेडमी को भी आप देख रही हैं, आप क्या कहना चाहेंगी कि आजकल के पेरेंट्स तालीम के साथ साथ जो अर्निंग स्किल्स हैं उन पे भी फोकस कर रहे हैं? अच्छा, बच्चों के साथ इंटरेस्ट है अपने पेरेंट्स का? इस सवाल का जवाब लेंगे आपसे, लेकिन छोटे से ब्रेक के बाद। नाज़रीन, अमा के वजन के हम को ना रहना असन मिलम था एक शॉट कमेंट सब ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, एक ॾींहुं साईं खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्रोग्राम जारी उसारी आहे ऐं आऊं अव्हां खे ॿुधाईंदो हलां त हिन प्रोग्राम ज़रिए असीं कोशिशि कंदा आहियूं त उहे पेशरफ़्तूं जेके बि
हिन हफ़्ते में थियूं आहिनि उहे अव्हां ताईं ज़रूरु पहुचायूं, छाकाणि त असांजी ज़िमेदारी आहे त अव्हांखे उहे नकोर नयूं ऐं नवां मामलात ख़बरनि जी ॾे वठि ज़रूरु कजे जेका अव्हां ताईं हिकिड़े ज़िमेदार शहरीअ ताईं पहुचणु ज़रूरी हूंदो। ऐं मज़े जी ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत ते पाण हमेशह तनक़ीद कंदा आहियूं, पर उनजे मुबहम में ॻुझल तरीक़े सां जेके शयूं स्क्रीन ते कोन ईंदियूं आहिनि, ॾाढा पॉज़िटिव क़दम ऐं सपोर्टिव क़दम बि खयां पिया वञनि। असीं बिलख़ुसूस आऊं कराची जी ॻाल्हि करियां त पीपल्स पार्टी जी तरफ़ां ॾाढे ज़बरदस्त इनिशिएटिव बि शुरूआति थी चुकी आहे। मिसाल जे तौरु अॼुकल्ह पाण ॾिसूं था त सभा तव्हां बि इन ॻाल्हि सां ज़रूरु सहमत हूंदियूं त असांजी गिचनि गलियुनि में हाणे रोडुनि जा ॼार विछाया पिया वञनि, टफ टाइल्स बि लॻनि पिया ऐं कराची जे अमन अमान जे हवाले सां बि पेशरफ़्तूं आहिनि। सिंध में बि भलाईअ जा कम थियनि पिया, पर सभ खां वॾे में वॾी ॻाल्हि मज़े जी ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पीपल पार्टीअ सिंध गवर्नमेंट या असांजा जेके लाॻापियल इदारा आहिनि हाणे इंसानियत जी भलाई जे लाइ कमु कनि पिया। हाणे नादरा जी तरफ़ां जेका अॻुभराई थी आहे, सभा अव्हांखे ॿुधायां त कहिड़ी अॻुभराई थी आहे, नाज़रीन सां पाण शेयर कंदा हलंदासीं त नेशनल डेटाबेस एंड रजिस्ट्रेशन अथॉरिटी मीन्स नादरा जे तरफ़ां हिकिड़ो फ्री ऑफ कॉस्ट प्रूफ ऑफ लाइफ सर्टिफिकेट फॉर पेंशन, मतिलबु जेके पेंशनर आहिनि उहे माण्हू जेके पोढ़ा माण्हू आहिनि, जेके पंहिंजी नौकरीअ खां रिटायर थी चुका आहिनि, बेशक उहे औरतूं हुजनि, मर्द हज़रात हुजनि या स्पेशल पर्सनैलिटीज़ हुजनि, उन्हनि जे लाइ हिकिड़े सर्टिफिकेट जो इनकाद कयो वियो आहे। उन सर्टिफिकेट जो मक़सदु इहो आहे त अव्हां पंहिंजी मोबाइल ते हिकिड़ी ID ठाहींदा, ID जे ज़रिए अकाउंट ठाहींदा, अकाउंट ठाहिण सां अव्हांखे हिकिड़ो सर्टिफिकेट मिली वेंदो। उन सर्टिफिकेट मिलण खां पोइ अव्हां बजाए बैंक में वञी करे पेंशन हासिल करण जे उते ई घर वेठे अव्हां पंहिंजे अकाउंट में पेंशन हासिल करे सघो था। इहो लगातार 6 महीननि ताईं सिलसिलो जारी सारी रखिणो पवंदो। पोइ ज़ाहिर आहे त इन एप्लीकेशन जे अंदरि इन सर्टिफिकेट में कुझु ॿियूं बि रिक्वायरमेंट्स आहिनि, शर्तूं आहिनि, त उनखे वरी रिन्यू कराइणो पवंदो। बहरहाल नटशेल में आऊं अव्हांखे ॿुधायां त उहे पेंशनर जेके दोस्त बैंक में वञी करे पंहिंजी पेंशन वठंदा, हींअर उन्हनि खे बैंक में वञण जी ज़रूरत कान्हे का, हूअ घर में ई वेठे ऑनलाइन एप्लीकेशन जे ज़रिए पंहिंजी पेंशन हासिल करे सघनि था। आऊं सम्झां थो इहो ॾाढो होशाइन अमल आहे, ॾाढो सुठो क़दम आहे। इन सां न सिर्फ़ु असां सिर्फ़ु पंहिंजे IT टेक्नोलॉजीअ मां फ़ाइदो वठूं पिया, पर इन में असांखे बहैसियत इंसान जे, बहैसियत पोढ़नि जे, छाकाणि त उहे पोढ़ा वीचारा जेके जिन वटि कुझु माण्हुनि वटि सभा जीअं उन्हनि वटि कन्वेंस न हूंदी, उहे वञी न सघंदा हूंदा। घणा ई वीचारा उमिरि रसीदा माण्हू तबियत ख़राबु हुजण जे करे घरनि खां निकिरी बि न सघंदा। छा चवणु चाहियूं था? बिल्कुलु सुठो इनिशिएटिव आहे नादरा जी तरफ़ां, ऐं हमेशह हुकूमत जी कोशिशि रही आहे त असीं शहरनि खे फैसिलिटेट कयूं। ऐं इन खां अलावा बि खोड़ सारियूं ॿियूं शयूं असांखे ॾिसण में ईंदियूं कुझु टाइम खां पोइ। का बि थी वई आहे, पंहिंजी वाइफ थी वई आहे, कोई हस्बैंड थी वियो, त तव्हां उन जी बि एंट्री कराए सघो था। यानी कि तव्हां खां पोइ जंहिंखे पेंशन मिलणु खपे, या अगरि तव्हां जी ID कॾहिं कॾहिं फॉर एग्ज़ाम्पल मैच न पई थिए, असां वटि खोड़ सारा अहिड़ा बि अची वेंदा आहिनि, कॾहिं बायोमेट्रिक सिस्टम न असांजो लॻंदो आहे, कॾहिं थम नाहे लॻंदो, कॾहिं कंहिं शइ जो एरर अची वेंदो आहे, त तव्हां उन माण्हूअ जी बि रजिस्ट्रेशन कराए सघो था जेको तव्हांजे न हुजण खां पोइ या तव्हां न वठी सघो त उहो तव्हांजा पैसा वठी करे तव्हां ताईं पहुचाए सघे थो। इहा सहूलियत बि इन में ई मौजूदु आहे ऐं नादरा तव्हांखे फैसिलिटेट करे थी। ऐं इहे ई ॿिया खोड़ सारा क़दम जेके सिंध हुकूमत बि खणी रही आहे, सिंध हुकूमत जा बि खोड़ सारा अहिड़ा क़दम रहियल आहिनि जेके असांजा सीनियर सिटीज़न आहिनि, उन्हनि खे सर्टिफिकेट्स, उन्हनि खे कार्ड ॾिना वेंदा। इम्तियाज़, मां तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॿुधाईंदी हलंदमि त थोरो अॻियां हली करे असीं सीनियर सिटीज़न कार्ड्स खे बि मुतारिफ़ कराईंदासीं ऐं असीं पंहिंजी स्क्रीन ते ॿुधाईंदासीं त सीनियर सिटीज़न कार्ड्स तव्हांजा वालदेन बि वठी सघनि था, तव्हां बि उन्हनि लाइ अप्लाई करे सघो था। उन्हनि में तव्हांखे खोड़ सारी सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं, जीअं तव्हांजे
वालदेन जे लाइ फ्री ऑफ कॉस्ट इलाज हूंदो, उन में पैसा तव्हांजी हुकूमत विझराईंदी ऐं तव्हां पंहिंजो इलाज पंहिंजे वालदेन जो इलाज कराए सघो था। इन खां अलावा जंहिं बि होटल ते खाइण वेंदव 20 या 15% तव्हांजे वालदेन खे ऑफ मिलंदो। शॉपिंग ते ऑफ तव्हांजे वालदेन खे मिली सघे थो। कंहिं मार्ट ते कंहिं रीस्टोर ते तव्हां वेंदा उते बि स्टोर ते तव्हांखे ऑफ मिली सघे थो। इन खां अलावा जेको वॾे में वॾो सिंध हुकूमत जो इनिशिएटिव हूंदो, सहूलियत इन कार्ड में जेका बुज़ुर्गनि खे ॾिनी वेंदी उहा इहा आहे त पूरी सिंध में तव्हांजो सफ़र फ्री हूंदो। बिल्कुलु ईअं आहे। सभा ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे ऐं इन में थोरी आसानी जेका नादरा फ्री ऑफ कॉस्ट सर्टिफिकेट जी आहे उहा इहा आहे त मिसाल जे तौरु अव्हीं पढ़ियल एतिरा कोन आहियो, अव्हां वटि डिजिटल फ़ोन कोन आहे, अव्हीं कीपैड जो फ़ोन इस्तेमालु करियो था, अव्हांखे एंड्रॉइड मोबाइल हलाइणु कोन पियो अचे, अव्हीं इंट्रस्टेड कोन आहियो, इंटरनेट अव्हां वटि कोन आहे, अव्हीं अहिड़े इलाइक़े में रहो था जिते लाइट जी अदम फरामी आहे, त पोइ अव्हीं पंहिंजो अकाउंट कंहिं उन रिश्तेदार खां बि ठाराए सघो था जेको जेतोणीक अव्हां सां गॾु कोन थो रहे, ॿियनि शहरनि में रहे थो। उनखे चओ त बाबा असांजी ही एप्लीकेशन ऑन करे वठो ऐं असांजा पैसा तव्हां रिसीव करे वठो। उन खां पोइ या त तव्हां असांखे पैसा हू उमाणे मोकिलियो या ॿिए कंहिं अकाउंट में उमाणे छॾियो जंहिं अकाउंट में तव्हां आसानीअ सां उहे पैसा कढाए। चवण जो मक़सदु इहो आहे त इहो ज़रूरी कोन आहे त जेको पेंशन वठण वारो आहे उहो ई उन मोबाइल खे, उहो ई उन एप्लीकेशन खे रन करे हलाए। सो इहा ॾाढी हिकिड़ी जिद्दत वारी ॻाल्हि आहे ऐं आउं सम्झां थो त न सिर्फ़ु हिते इन नादरा जो इहो पॉज़िटिव क़दम आहे, इहो ख़ुशाइन अमल आहे त हू पेंशनर्स जे लाइ ॾाढी आसानी पैदा करे थो, पर हिकिड़ी ॻाल्हि इन मां तमामु निमाया थिए थी त असीं हाणे डिजिटलाइज़ेशन सां बि मुक़ाबिलो करियूं पिया, वक़्त सां, दौर सां, वक़्त जी ज़रूरतनि सां, आईटीअ सां। ऐं जेको आईटी जो दौर आहे पूरी दुनिया खे ग्लोबल विलेज बणाए छॾियो आहे। सहूलियतूं उहे जेके पाण हासिल करण जे लाइ हिकु शहर खां ॿिए शहर सफ़र कंदासीं, पर उहे ई डोर स्टॉप ते अची वियूं आहिनि। अवी जॾहिं पैसा कढाइण वेंदा हुआ, सभा अव्हांखे यादि आहे त असांखे जॾहिं हिन नौकरीअ तां पैसा मिलंदा हुआ त पोइ असांजे अकाउंट में ईंदा हुआ, वरी असीं बैंक में वेंदा हुआसीं ऐं उनखे फॉर्म फिल कंदा हुआसीं, जमा कराईंदा हुआसीं। नाज़रीन, पाण ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुखातिब थींदासीं। एसि ताईं अव्हांखे असां सां गॾु रहंदासीं। स्टे ट्यून्ड, स्टे विद। वेलकम बैक नाज़रीन। जिते असीं ॿियनि इनिशिएटिव्स जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त असीं सिंध हुकूमत जे हिकिड़े बहितरीनु क़दम जी ॻाल्हि ज़रूरु कंदासीं जेको हमेशह असांखे नज़र ईंदो आहे, को न को क़दम। जीअं असां रोड रस्तनि जी हालत हिन वक़्तु ॾिसूं पिया सुधरंदी वञे पई, पुलूं ॾिसूं पिया ठहंदियूं वञनि पियूं, किथे अंडरपास ठहनि पिया, किथे वरी बसिस जी लॉन्चिंग थिए पई ऐं खोड़ सारियूं स्कूटीज़ ऐं टैक्सीज़ बि असीं मुतारिफ़ थींदे ॾिसूं पिया। त उते असीं हिकिड़ो बहितरीनु ॿियो क़दम बि ॾिसूं पिया, जीअं सिंध हुकूमत औरतुनि खे पंहिंजे घरनि जा हक़ूक़ ॾिना, हक़ ॾिना, उन्हनि ते सोलर्स बि लॻाए ॾिना ऐं सोलर में अञा हिकु नओं क़दम बि असांखे नज़र अचे पियो। सिंध हुकूमत सिंध सूबे में 31,144 सोलर किट्स ॾिनियूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां त सिंध हुकूमत सूबे में 31,000 खां मथे सोलर किट्स ॾिनियूं आहिनि। सांगड़ में 5,280, थर पार्कर में 3,014, उमरकोट में 3,030 सोलर किट्स ॾिनियूं वयूं आहिनि, जॾहिं त घोटकी में 2,480, खैरपुर में 2,198, शहीद बेनज़ीराबाद में 1,892, नौशर फिरोज में 1,859 ऐं दादू में 1,800 सोलर किट्स ॾिनियूं वयूं आहिनि। न सिर्फ़ इन ताईं महदूद आहे, पर ॿियनि ज़िलनि में, ॿियनि शहरनि में सोलर किट्स सिंध हुकूमत जे तरफ़ां ॾिनियूं वेंदियूं त जीअं हर घर रोशन रहे। इम्तियाज़, छा चवंदव? जी बिल्कुलु ईअं आहे। सभा तव्हां ॾाढी ज़बरदस्त ऐं सुठी ॻाल्हि कई आहे ऐं आउं सम्झां थो सिंध जे माण्हुनि खे बिलख़ुसूस इन्हनि सभिनी इनिशिएटिव जी ख़बर बि हुजणु घुरिजे ताकी हूअ जेके बि इन्हनि सभिनी सहूलियतुनि जा अहल आहिनि उहे इन शइ खे हासिलु करे सघनि ऐं भरपूर फ़ाइदो हासिलु करे सघनि। ऐं आउं सम्झां थो जिते पाण ॻाल्हि करियूं पिया सोलर पैनल्स जे हवाले सां, सिंध हुकूमत जो इहो ॾाढो सुठो इनिशिएटिव आहे, जेतोणीकि ही नंढड़ो आहे पर छाकाणि त हू हिकिड़ी शाइरी आहे त भटके तो वो हैं जो घर से निकले ही नहीं, कामयाबी देर से ही सही
लेकिन भटके तो वो जो घर से निकले नहीं। वाह। मतलब आहे त असीं वॾी कामयाबी हासिल करण जे चक्कर में इंतज़ार कंदा आहियूं त बाबा को मौक़ो मिले त असां हलूं। बाबा अॻिते वधंदा हलो, हलंदा हलो, मंज़िल मिली वेंदी। साॻी रीति इनिशिएटिव वॾा बि थींदा, घणियूं शयूं बि मिलंदियूं, वॾियूं मराहतूं बि मिलंदियूं, सिंध में जेके सुधारा ऐं नवाण जी ज़रूरत आहे उहा बि ज़रूरु थींदी, पर हिकिड़ी झलक शुरू थी आहे, हिकिड़ो ॿारणु शुरू थियो आहे, हिकिड़ो ॾीओ ॿरणु शुरू थियो आहे ऐं इहो हिकिड़ी उमेद जो किरणो आहे ऐं इन उमेद जे किरणे मां तमामु घणी ख़ुशी ऐं सराही बि महसूसु करणु घुरिजे ऐं न सिर्फ़ु असांखे पर सिंध हुकूमत जी शाना बशाना थी करे असांखे इन इनिशिएटिव में मदद करणु। कीअं मदद करे सघूं? असीं पैसा त कोन था लॻाए सघूं, जी पर ज़रूरु जीअं चवंदा आहिनि त असीं थोरा जे न लाहे सघियासीं पर ॻाईंदासीं ज़रूरु। साॻी रीति बाबा अवी पैसा कोन था ॾेई सघो पर इन इनिशिएटिव खे सराहायो ज़रूरु ताकी सिंध हुकूमत बि फ़राख़ दिलीअ सां इन शइ खे ॾिसे बि सही ऐं सिंध जे अवाम जी मोट मां हू अञा सरी थिए ताकी उन्हनि जा जज़्बा ऐं जोश ऐं सिंध जे अवाम जी ख़िदमत करण जो जज़्बो अञा पिटांदड़ थिए, मज़बूत थिए, अॻिते वधे ऐं हू अॻिते बि सोचे। बहरहाल हाणे ही त पाण थल ॿधोसीं न, बुनियाद ॿधोसीं। हाणे ॻाल्हि करियूं त इन सोलर प्लेट मां फ़ाइदो कहिड़ो थींदो? हाणे अव्हांखे ख़बर आहे त कुझु प्लेट्स हूंदियूं आहिनि ऐं कुझु वरी किट हूंदी आहे। किट मां छा आहे त अव्हां सोलर प्लेट्स जो जेको सेल्स आहिनि, उनजो जेको करंट आहे, उनजो पावर आहे, उनखे बि अव्हीं कंट्रोल बि करे सघो था, छाकाणि त अव्हांजे घरनि में इलाही सारा एप्लायंसिस बि हूंदा। ही त बेशक ग़रीब माण्हुनि जे लाइ, उहे माण्हू जेके इन पहुच ताईं नथा रसाई हासिल करे सघनि, जेके वॾियूं वॾियूं प्लेट्स लॻाईनि ऐं पूरे घर जो सिस्टम जेका इलेक्ट्रिसिटी जी कंज़प्शन आहिनि उनखे सोलर ते तब्दील करे सघनि। पर अव्हांखे आउं नाज़रीन ॿुधाईंदो हलां बशमूल सबा साहिबा खे त असांजा अहिड़ा बि ग़रीब मिसकीन माण्हू आहिनि जेके घरनि में गर्मी, शिदत जी गर्मीअ में पखो हलाइण खां बि अफ़सोस सां महरूम हूंदा आहिनि ऐं उन्हनि जा नंढड़ा ॿारड़ा आऊं त मूंखे त कॾहिं कॾहिं ॻोढ़ा बि अची वेंदा आहिनि त हू पितकड़ा मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा जंहिंखे पालणु वॾो करणु केॾो न ॾुखियो हूंदो आहे। हिकिड़ी वालदा 9 महीननि जे मुश्किल वक़्त खां पोइ जनम ॾिए थी, उन ॿारड़े खे वॾो करे थी, ॿारड़े सां गॾु रातियूं गुज़ारे थी ऐं उहो ई ॿारड़ो जॾहिं उन्हनि खे घर में पखो हलाइण जी ज़रूरत पए, सोलर हलाइण जी ज़रूरत पए त उन्हनि वटि न हुजे। सो इन किट ऐं सोलर प्लेट्स मां फ़ाइदो इहो थींदो त उहो पखे ते निंड करे सघंदा, सुम्ही सघंदा। अगरि उन्हनि खे पाणीअ जी मोटर हलाइणी आहे त हू बुनियादी सहूलियत हासिल करे सघंदा। राति में ॻोठनि में मच्छर घणा हूंदा आहिनि, सोलर प्लेट लॻाए सघंदा। किट जे ज़रिए उहे पंहिंजे वॉशिंग मशीन जा जेके मीटर आहे, पावर आहे, उनखे बि कंट्रोल करे सघनि। बहरहाल सबा सोलर प्लेट्स ऐं किट जे हवाले सां ॻाल्हाइण लाइ तमामु घणो कुझु ज़रूरी आहे, पर आऊं अव्हांजी ॻाल्हि जो भरपूर अहसासु कंदे, अव्हांजी वारीअ जो अहसासु कंदे टर्न टू यू प्लीज़। जी, तव्हां सुठी ॻाल्हि कई त सोलर जी अॼुकल्ह हर कंहिंखे ज़रूरत आहे ऐं असीं दुनिया में पूरी में ॾिसूं था त तमामु घणो कमु थिए पियो सोलर ते। जीअं मशीन्स जो कमु सोलर ते थिए पियो, जिते बि ज़रख़ेज़ी कई वञे थी, जिते बि ज़मीननि जो कमु कयो वञे थो दुनिया में, हाणे सोलर ट्रैक्टर उन्हनि मुतारिफ़ कराए छॾिया आहिनि। दुनिया में तव्हां सभिनी खे ख़बर आहे त जापान ऐं चीन इन ते घणो कमु कयो आहे ऐं सोलर प्लेट्स, सोलर किट्स, जेके बि सोलर जा सामान आहिनि असांखे इन्हनि ॿिन्ही मुल्कनि में वधीक मिलनि था ऐं इहे ई वधीक कमु कनि था। इन खां अलावा असांखे हाणे पाकिस्तान में बि खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं नज़र अचनि थियूं जेके सोलर ते हलनि थियूं। यानी कि असांजी सोलर ते फ्रिज हले थी, AC हले थी, असांजो लाइट्स आहे, पखा त आम थी विया आहिनि। पर हाणे असांजा जेके हारी माण्हू आहिनि उहे पंहिंजी ट्यूबवेल जो कमु बि सोलर ते कनि था। गॾोगॾु उते जेका लाइट मुहैया न हुई, मयसर न हुई, ज़ाहिर आहे हर किथे
लाइट अवेलेबिलिटी न हुई, हाणे उते तव्हांखे सोलर मिले थो। जेकी बिजली महांगी थी वई आहे ऐं माण्हू अफोर्ड नथा करे सघनि, उन्हनि पंहिंजी लाइट्स कटाए छॾियूं आहिनि ऐं घरनि जा घर हाणे सोलर प्लेट्स यूज़ कनि था। ऐं न कि सोलर प्लेट असांखे ॾींहं में कमु अचे थी, बल्कि राति में बि कमु अचे थी। जेतिरी तव्हां बैटरी हणंदा ओतिरी तव्हांखे लाइट फ़राहम थींदी। ऐं हाणे जॾहिं सोलर किट्स अची वियूं आहिनि त तव्हांखे रिचार्जेबल बैटरी, यानी कि हाणे तव्हांखे बैटरी जो स्विच हणण जी ज़रूरत न आहे, चार्ज करण जी ज़रूरत न आहे। हाणे त उहे सोलर प्लेट्स अची वियूं आहिनि त अगरि तव्हांजो झुड़ आहे, झुड़ियालो मौसमु आहे, मींहुं वसे पियो, तॾहिं बि तव्हांजी सोलर प्लेट चार्ज थिए पई। यानी कि हाणे माण्हू खे टेंशन न आहे त सिज न आहे निकितो त असांजी सोलर प्लेट चार्ज न थींदी। अहिड़ियूं ई सोलर किट्स हिन वक़्तु सिंध हुकूमत मुतारिफ़ करायूं आहिनि, जेके ॾींहं राति इंसान खे कमु अची सघनि थियूं, माण्हू उन्हनि मां फ़ाइदो हासिलु करे सघनि था। हाणे हिते ॿी ॻाल्हि अचे थी त जेकी असांजी बिजली महांगी थी वई आहे या कुझु इलाइक़नि में हिन वक़्त ताईं बिजली मुयसरु न आहे ऐं वॾनि इलाइक़नि में पोश एरियाज़ में हाणे लाइट जी लोड शेडिंग आहे ई आहे, त उहे माण्हू बि इहे सोलर किट्स हणी सघनि था। पर हीअ जेका सिंध हुकूमत जो जेको क़दम आहे या इनिशिएटिव उन्हनि खयो आहे, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ग़रीब माण्हुनि लाइ आहे। ख़ुदा इन ॻाल्हि जो ख़्यालु ज़रूरु रखिजो त हीअ जेके सोलर किट्स आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ग़रीब अवाम लाइ आहिनि। प्लीज़ उन्हनि खे तव्हां वठी ॾियो। हुकूमत कमु करे पई जीअं उहे असीं बि करे सघूं था। ऐं वॾी ॻाल्हि इन में मां इहा बि कंदी रहंदमि ऐं प्लस में एड कंदमि या वरी हिकिड़ी इहा रिक्वेस्ट सम्झो त उहा हुकूमत खे ज़रूरु कंदमि, महिरबानी करे त इहे सोलर किट्स जेके बि आहिनि इहे स्कूल्स में बि लॻायो। छो त जेके असांजा स्टूडेंट हुते पढ़नि था, पेपर ॾियनि था, ज़ाहिर आहे कराची जो मौसम सुठो आहे त ईअं न आहे त सिंध जे ॿियनि इलाइक़नि जो बि मौसम अहिड़ो ई हुजे। सिंध जे कराचीअ जे इलाइक़े में अगरि सुठी मौसम आहे त असीं ॿियनि इलाइक़नि में ॾिसूं था त उते अञा गर्मीअ जो टेम्परेचर वधीक आहे। त इहे जेके सोलर किट्स आहिनि इहे स्कूल्स में बि लॻणु खपनि, इहे मदरसनि में बि लॻणु खपनि, तालीमी इदारनि में जेके कोचिंग सेंटर्स आहिनि शाम जो जिते लाइट न हुजे थी, स्कूल खां पोइ जा कोचिंग सेंटर्स, ख़ुदा इते बि असीं अपील कंदासीं हुकूमत खे त उन्हनि खे फ़राहम कयूं वञनि, उन्हनि खे मुहैया कयूं वञनि त जीअं असांजा जेके स्टूडेंट आहिनि एटलीस्ट गर्मी खां थोरो घणो बची सघनि। बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे। ऐं इते ई टू द पॉइंट असीं चवणु चाहियूं था त इहे सोलर प्लेट्स मुस्तहिक माण्हुनि खे मिलणु घुरिजनि, उहे जेके इन जा हक़दार आहिनि। ऐं हक़ ॾियणु कंहिंजो कमु आहे, उते जेके शहरी ऐं ज़िलई इंतज़ाम संभालीनि था, TMOs आहिनि, तालका म्यूनिसिपल ऑफिसर्स आहिनि, काउंसलर आहिनि, चेयरमैन आहिनि, बल्दियाती इलेक्शन जे थ्रू एग्ज़ैक्टली छंड छाण हुजणु खपे। हा बिल्कुलु, स्क्रूटनी थियणु घुरिजे ऐं ख़बर हुजणु घुरिजे त कहिड़े इलाइक़े में कहिड़ा मुस्तहिक माण्हू रहनि था, ग़रीब माण्हू रहनि था, ताकी हूअ इन फ़ाइदे मां भरपूर सहूलियत हासिलु करे सघनि ऐं इन सहूलियत मां भरपूर फ़ाइदो हासिलु करे सघनि। वाइस वर्सा आहे। तो चवण जो मक़सदु इहो आहे त ऐं अवाम खे पाण बि जाॻणो पवंदो इन इनिशिएटिव जी बहितरीअ जे लाइ। असांखे अॻिते बि क़दम खणणा पवंदा। ऐं आउं सम्झां थो जिते ॻाल्हि कई असीं तालीम जी, जिते ॻाल्हि कई असां लाइट्स जी, लाइट हुजणु ज़रूरी आहे। ऐं लाइट सां तालीम इन करे ईंदी आहे छाकाणि त राति जो असीं अंधेरे में पढ़ी कोन सघंदासीं। हिन वक़्तु बि बदकिस्मती असां किथे किथे लाइट कोन आहे, पर सोलर जी जेका सहूलियत आहे उहा बेशक असीं ठाहियूं त पाण था, लेकिन ही नेमत अल्लाह ताला जी तरफ़ां आहे। छाकाणि त पाण पाकिस्तान जो उहो मुल्क ख़ुशनसीब मुल्क आहे जिन में चारई मौसमूं बि आहिनि ऐं इन जा मैदान जाबलू इलाइक़ा बि आहिनि, इन्हनि जी वणकारी बि आहे ऐं सिंध समूरी सूंहं आहे, ख़ुशबू आहे, सुरहान आहे। ऐं अल्लाह ताला जी जेका नेमत असांजे मुल्क ते आहे उहा आहे उस ते असीं ही सोलर प्लेट्स लॻाए पंहिंजी बिजलीअ जी कंज़प्शन न सिर्फ़ु घटाए सघूं था, पंहिंजा पैसा बचाए सघूं था, उन मां भरपूर फ़ाइदो हासिलु करे सघूं था। सो आउं सम्झां थो, ऐं पंहिंजे पारां इहो ज़रूरु चवणु चाहींदुसि त असीं सिंध हुकूमत खे इन सोलर प्लेट्स ते ख़राज तहसीन ज़रूरु पेश करियूं ऐं असीं चाहींदासीं त इन खे शफ़ाफ़ तरीक़े सां विरहायो वञे, डिस्ट्रीब्यूट कयो वञे। ऐं असीं अॻिते बि पूरो उमेद आहियूं
ही त अञा थोरो नंढो इनिशिएटिव आहे, स्टार्टअप आहे, पहिरियों क़दम पर- आहे। हा जी। पहिरियों क़दम आहे। इंशाल्लाह अॻिते हली करे बि जीअं असांजो सोलर प्लेस, सोलर किट्स इहे अॻिते अञा वधंदा ऐं सिंध जे हर ज़िले खे ॾिना वेंदा। जी सबा। बिल्कुलु, हर ज़िले खे ॾिना वेंदा। ही पहिरियों इनिशिएटिव आहे। अञा खोड़ सारा ॿिया कम रहियल आहिनि सिंध हुकूमत जेका अवाम लाइ कंदी ऐं अवाम खे फैसिलिटेट करण लाइ सिंध हुकूमत हर मुमकिन कोशिश हा करे बिल्कुलु पई। ईअं। ऐं सबा आऊं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं सोलर प्लेट्स पहिरियां हार्ड हूंदियूं हुयूं, जी, फ्रेम्स में ईंदियूं हुयूं, हिन वक़्तु हू प्लेट्स जी शक्ल में अचनि पियूं। आई मीन अगरि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ॾेखारे सघां, अगरि फ्रेम में अचे त ही जीअं पेपर पाण मोड़े सघूं था, जी टर्न करे सघूं था, साॻी रीति उनखे बि फोल्ड करे सघिजे थो। भॼण टुटण जो बि उन में ख़दशो ऐं ख़तरो घटिजी वञे थो। जीअं थोरी देरि पहिरियां अव्हां चयो त अहिड़ा सोलर प्लेट्स, अहिड़ो सिस्टम बि अची वियो आहे त अवी अगरि उस नाहे तॾहिं बि टेंशन वठण जी ॻाल्हि नाहे। पर हिकिड़ी वरी ॿी ॻाल्हि, जी कुझु वक़्तु पहिरियां जॾहिं बजट आयो थिए तॾहिं सोलर प्लेट्स ते तमामु घणा वॾा टैक्सिस लॻाया पिया विया। जी आवाम तमामु घणी परेशान हुई। बहरहाल उहे टैक्सिस न लॻा, ख़त्म थी विया। ख़त्म थी विया जी। ऐं अवाम चयो त बाबा असां जॾहिं इहा नेमत अल्लाह ताला जी तरफ़ां आहे, उस जे ज़रिए हिकिड़ी शइ इस्तेमालु करियूं था, ख़ुदा खे मञो यार, ख़ुदा इन ते टैक्स न लॻायो। सो बहरहाल नाज़रीन, ॻाल्हियूं तमामु घणियूं सारियूं आहिनि ऐं अव्हां खां मोकिलाईंदे असांजी दिलि न चवंदी आहे, पर छाकाणि त पाण इन टाइम जे हथां मजबूर आहियूं, टाइम वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो आहे। अव्हां खां पाण मोकिलाईंदासीं इन उमेद सां त जिते बि हूंदो पंहिंजो रखंदो तमामु घणो सारो ख़्यालु। इन सां गॾु पंहिंजी मेज़बान इम्तियाज़ अहसन ऐं मुंहिंजी साथी होस्ट सबा आबड़ो खे ॾींदा इजाज़त। अला ने।